प्यारा दोस्तों, अॼु जे व्लॉग में तव्हांखे ॾेखारींदासीं उमेर पान शॉप। उमेर पान शॉप गोलारची शहर में वाक़ई पान शॉप है। ऐं हिते 32 क़िस्म जा जेके आहिनि आइटम उन पान में लगन था। मिठो पान जी उन मिठे पान में 32 आइटम लगन था, जिनमें पिस्ता भी आहिनि, बादाम भी आहिनि। त अॼु जे इन व्लॉग में तव्हांखे उमेर पान शॉप ॾेखारींदासीं, जिते मुनफ़रिद क़िस्म जा पान तयारु थियनि था। ऐं उन खां अलावा हिते शादी ऐं पार्टियूं, बर्थडे, सालगिरह, ॿिया जेके बि दोस्तनि जूं गैदरिंगूं, फंक्शन वग़ैरह थियनि था, उहे दोस्त जेके आहिनि ऑर्डर ते हितां पान खणी वञनि था। त इहो सभु कुझु तव्हांखे अॼु जे इन व्लॉग में ॾेखारींदासीं। त अॼु जो जेको व्लॉग आहे बिना स्किप कंदे तव्हां ॾिसिजो ऐं वीडियो खे ॾाढो गौर सां ॾिसिजो ऐं इन वीडियो खे शेयर बि ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। Let me take you for a ride, dancing with the lights, our hearts beating like a drum tonight. तो प्यारो दोस्त उमेर पान हाउस जंहिंजो नई शुरूआत है पतियन पान के अलावा हिकिड़ी बेहतरीन शुरूआत है मिठे पान जी, जंहिंमें हिन जो चवणो है त असां मिठे पान जे लाइ जेको आहे सो 32 आइटम गॾु कया आहिनि, जंहिंमें पिस्ता आहिनि, बादाम आहिनि, सौंफ़ आहे, मिठी सुपारी आहे, खोपरो आहे। इन्हनि सभिनी खे मिलाए करे तक़रीबन जेको आहे सो हिननि जो चवणो आहे त इहो असां 32 आइटम जेको आहे सो मिठे पान में लॻाईंदासूं। आऊं बि रोज़ जेको आहे सो हिन ई केबिन तां इहो मिठो पान वठंदो आहियां, जेको मुंहिंजे नंढड़नि ॿारनि खे, मूंखे ऐं घरवारनि खे तमामु घणो वणंदो आहे। ऐं इंशाअल्लाह मूंसां गॾु जेको आहे सो तव्हां बि वठो, हिकु दफ़ो वठो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ केतिरो बहितरीनु ऐं सुठो पान आहे। Waste another day, eyes on my display. You say we need a change and I feel that you mean it. You mean it. But you're so right, we're losing track of time, buying things online and it's not like we need them. We don't need them. So जी, इस वक्त मैं पहुंचा हूँ अपना उमेर पान शॉप के पास और यहाँ पे उमेर भाई के पास आया हूँ। तो ये अपना तकरीबन गोलाची शहर में ही है, जामिया मस्जिद के पास ही है दुकान। और एक बार आएँ आप विज़िट करें, बिल्कुल मीठा पान है, बहुत अच्छा पान है। तकरीबन इसके अंदर 32 आइटम लगाते हैं, जिसके अंदर पिस्ता बादाम भी हैं। और एक बार आएँ आप ज़रूर खाएँ। Waste another day, eyes on my display. You say we need a change and I feel that you mean it. डेली बेस पे मैं यहाँ से पान लेकर जाता हूँ और माशाल्लाह बहुत ही आला किस्म का यहाँ मीठा पान बनाया जाता है, जो कि उमेर भाई के बकौल 32 किस्म के आइटम वहाँ लगते हैं, जिसमें ड्राई फ्रूट भी मौजूद है, पिस्ते, बादाम और टोटल मिला के 32 आइटम है, जिसकी प्राइस 30 रुपये, 60 रुपये और 120 रुपये है। तो मैं तमाम वीडियो देखने वाले दोस्तों को यही गुजारिश करूंगा कि एक दफ़ा आप आएँ और यहाँ से पान खाएं, और इंशाल्लाह ताला यहाँ से एक दफ़ा आप पान खाएंगे तो आप भी याद करेंगे और अपने दोस्तों को भी खिलाएंगे। और खुसूसी यहाँ ये भी कहा जाता है उमेर भाई की तरफ से कि दीगर पार्टियों में, जैसे कि बर्थडे वगैरह हो गया, शादी वगैरह के पार्टियों में भी आर्डर पे पान तैयार किया जाता है। जी मुंहिंजो नालो शौकत अली आहे, पाण बिरोही आहियां। ऐं हिन वक़्तु उमेर नोड़ी केबिन ते आहियां। बेशक पान बहितरीनु आहे। मूं हिन जो नालो दुबई में बि ॿुधो हो, त अॼु मां पाण हिते मौजूदु आहियां। बिल्कुलु पान ज़बरदस्त आहे, हर क़िस्म जो पान आहे, बादाम, पिस्ता, कोई शादी हूंदी आहे, हर क़िस्म जो पान हिते मौजूदु आहे। बहितरीनु शइ आहे। Every time we say
goodbye. They all see that it's a lie, 'cause we always give it one last try. Yeah, you've watched me break 1,000 times. अस्सलामु अलैकुम। मुंहिंजो नालो उमेर ऐं मुंहिंजी दुकान जो नालो उमेर पान शॉप ऐं माशाल्लाह हिते मूं सिस्टम खोलियो आहे मिठे पान जो। हिते मिठे पान जो आला मरकज़ आहे ऐं माशाल्लाह तमामु तक़रीबन बहितरीनु पान आउं ठाहियां पियो। कोशिशुनि सां इहे तक़रीबन 32 आइटम मूं जमा कया आहिनि मिठे पान जा ऐं माशाल्लाह तमामु सुठो ऐं सुठे हिसाब सां हले थो। तव्हां हिकिड़े जेकर अची खाई ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ॾींदो। ऐं गोलारची शहर में तक़रीबन इन मिठे पान जो सिस्टम ख़तमु थी चुको हो, पर गोलारची शहर में अहिड़ी का केबिन ई कोन हुई जेकी माना जिते के को स्पेशल पान हलाए, को सुठो पान हलाए। मूं वटि हिते तक़रीबन 30 खां वठी 60 वारो पान आहे, 120 वारो पान आहे, 500 वारो। कंहिं घोट लाइ 500 जो पान बाक़ाइदे अधु किले वारे दॿे में ठहे थो, जेको शादी में कंहिं घोट खे पाण गिफ्ट करे ॾेई सघूं था। ऐं माशाल्लाह क्वालिटी तमामु बहितरीनु आहे। टोटल मसाला जेके आहिनि सभु हिकु नंबर सुठी क्वालिटी जा, शहज़ादी कंपनी जा, नजमा कंपनी जा। माशाल्लाह तमामु बहितरीनु बादाम पिस्ता हर चीज़ हिन में आउं लॻाईंदो आहियां ऐं दिलि सां पान ठाहींदो आहियां। कमाइण वारी ॻाल्हि न हूंदी आहे, सिर्फ़ु इहो हूंदो आहे त टेस्ट हुजे, नालो हुजे, जंहिं 4 माण्हू खाइनि ताईं चवनि त वाक़ई शइ आहे। नंढड़ो शहर आहे पर माशाल्लाह उन में मूं ही तमामु माना सुठी शइ हिकिड़ी ईजाद कई आहे। अचो हिकिड़ो चकर खाई ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। तमामु सुठी शइ आहे। जी प्यारा दोस्तों, तव्हां ॾिसो पिया त पान जेको आहे 32 आइटमनि जो पान आहे। एतिरो वॾो पान आहे जेको वात में वञे कोन पियो। इनखे मूं 2 हिसनि में जेको आहे कयो आहे। हाणे हिकिड़ो हिसो ऐं घर वञी खाईंदुसि। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे हिकु भेरो ज़रूरु अचो ऐं हिन पान खे खाई त इंजॉय ज़रूरु कजो।